तुम्हारे ने गुडे पी के अम्मा पंहिंजे हथ सां चांहि पीआरी आ। हाय ऐं मुठियस बाबा त सख्त नाराज थी वियो हूंदो। इएं कॾहिं बि न आहे थियो जो बाबा खे सुबुह जी चांहि मूं पंहिंजे हथनि सां न पीआरी हुजे। ई ॻाल्हि ॿुध, जेको अॻु में कॾहिं न आहे थियो न, उहो हाणे थियण जो वक़्तु अची वियो आहे। छा मतलब? मतलब इहो त तुंहिंजी शादी थी वेंदी, तुंहिंजे अबे न घटे पाए के डेली चांहि कीअं ठाहे ॾींदो? कोन थी थिए मुंहिंजी शादी, इहा तुंहिंजी भुल आ। ओ ॾेढ पुटी, भुल मुंहिंजी न तुंहिंजी थी आहे। अम्मा ई तोर पी जेको जो घटे पाओ भई वियान ॾाजो सामान वठण शहर, मूं बि चयो त मां मुंहिंजे लाइ गंजी वठी अचनि। ॿी हिकिड़ी धमाकेदार ख़बर ॿुधाए, जे बर्दाश्त करे सघी त ॿुधाए। कारा ॾेडर फाट। अम्मा ऐं तुंहिंजे पीउ पाण में सलाह कई आहे, तोखे सालियनि सां था परिणाइनि। चिबड़ सां संग जी अधु ॻाल्हि करे पायो आहे।